नाज़रीन, भिरिया सिटी जे वार्ड नंबर 3 रोड़ी केनाल भरसा ओचितो बिजली जूं तारुनि में बाहि लगण करे वाक़े में जेको आहे अल्लाह ताला सड़ी रख थियल ॻोठाणनि कंहिं मसीहा जे इंतज़ार में वेठल आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे भिरिया सिटी मां नंदी मगी जी ही रिपोर्ट। नाज़रीन, भिरिया सिटी जे वार्ड नंबर 3 रोड़ी केनाल भरसा गुज़रियल ॾींहुं जेको आहे सो ग़रीबनि जा घर सड़ी आहे बाहि लॻण सबबि। इन वक़्तु ही बेयारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठा आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। बिजली जा थंबा मथां उन मूं चिणगूं करियूं उन में बाहि लॻी आहे। बिजली नुक़सानु हिते पोइ 50,000 जो सड़ियो आहे ऐं बकरियूं 2-3 घर जो सामान सड़ियो आहे। सभु ट्रिपल अंदरि सभु सड़ियो आहे, को शइ न बची आहे। को मदद लाइ केरु न आयो आहे। ॾिसो त का शइ कमु पई आहे। मदद लाइ त केरु परे न आहे, जेको तव्हां ई आया हो। पर भाई असां त वॾा भागार आहियूं जो ॿाहिरियां माण्हू अची विया आहिनि। शहर जो को लड़ी बि कोन्हे, न को पुछे ई थो असां खां त छा थियो आहे। बाक़ी हूअं त सभु को अचे थो वोटनि जे टाइम ते। पोइ त पुराणी फाता ई बि यादि थी अचनि। मोल जेके सालनि जा आहिनि उन्हनि जी बि दुआ घोरी वोट वठी था वञनि। बाक़ी हिन वक़्तु त केरु ई कोन थो अचे पियो। 3 बकरियूं अन्न सड़ियो आहे, 30-40 माण्हू 2-3 घर आहिनि खटूं 2-3 सड़ियूं। घणो नुक़सानु थी वियो। आयो केरु बि कोन्हे। हींअर पियल 15-16 अमरा उहे सड़ी आहिनि। बसि हाणे छा कयूं, असां दाऊं पिया कयूं। हींअर केरु ई कोन आयो आहे हेॾे। कुझु बि कोन, अञा वेठा आहियूं ईअं ॾिसी पियो पाण। असां ठारूशाह खां आहियूं। असांखे निहाल साहब चेयरमैन आहे जेको पाकिस्तान पब्लिक राइट्स पार्टी जो, उन असांखे मोकिलियो। उनखे इंफॉर्मेशन मिली त जेके ग़रीबनि जा घर सड़ी आहिनि उन्हनि जी तव्हां मदद कयो। जेका असांखां पुॼी सघी असां हिननि जी माली मदद कई आहे। ऐं असां जेके बि तव्हांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके बि आहिनि, असां उन्हनि खे बि अपील था कयूं त हिननि ग़रीबनि जी जेको बि नुक़सानु थियो आहे, हिननि ग़रीबनि जो मग सड़ी वियो आहे, यानी कि सामान वग़ैरह सड़ी वियो आहे, हिननि जी मदद कई वञे। ख़ुदा जेके पंहिंजा वोट वठणु अचनि था, वोटनि जे महिल हिननि खे यादि कनि था, बाक़ी हू यादि हिननि खे नथा कनि। नाज़रीन, तव्हां हिन मुतासिरनि जा वीचार ॿुधा। हिन सां गॾोगॾु पाकिस्तान पब्लिक राइट पार्टी जे अॻुवाणनि जा वीचार ॿुधा। धरती टीवीअ ते ख़बर हलण खां पोइ पाकिस्तान पब्लिक राइट पार्टी जे चेयरमैन निहाल ख़ान बलादी नोटिस वरितो आहे। हुननि पंहिंजा नुमाइंदा मोकिलिया आहिनि जेके हिन ग़रीबनि जी माली मदद कई आहे कुझु। ऐं जेको आहे हिननि जो इहो चवणु हुयो त हितां जे चूंडियल नुमाइंदनि ऐं कामरनि खे बि घुरिजे त हिननि ग़रीबनि जी जेके खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि हिननि जी मदद करे। हिननि जो इहो बि चवणु हुयो त भिरिया सिटी वासी जेके आहिनि पाण में गॾिजी हिननि ग़रीबनि जी मदद कनि जीअं हिननि जा घर नई सही ठही सघनि। कैमरामैन हमीद कुरैशी सां गॾु नदीम अली मंगी, धरती टीवी, भिरिया। नाज़रीन, इन सां गॾु बुलेटिन पर जी विजाणी ते पहुतो वक़्तु बाख़बर